पाक फ़ौज सां सिधी महाज़ाराई शुरू करण खां पोइ तहरीक इंसाफ़ जी सभ खां पहिरीं सिंध मां हिक वॾी विकेट किरी पई आहे। पीटीआई जे टिकट तां कराची मां चूंडियल एमएनए महमूद मौलवी तहरीक इंसाफ़ खे छॾण जो ऐलान करे छॾियो आहे। मैं आज ये ऐलान कर रहा हूँ कि मैं पार्टी को छोड़ रहा हूँ। एमएनए महमूद मौलवी 9 मई जे पुरतशद्दुद वाक़िअनि ऐं फ़ौजी ठिकाणनि ते हमलनि खां पोइ पीटीआई सां रस्ता धार करण खां सवाइ क़ौमी असेंबली जी रुकनियत छॾण जो बि ऐलान कयो। सिटिंग एमएनए हूँ, मैं रिज़ाइन कर रहा हूँ, जबकि मेरी सीट बेसिकली मुझे ना टिकट का प्रॉब्लम है, मुझे टिकट भी खान साहब ने दिया और पार्टी ने बड़ी इज़्ज़त दी और हमेशा फ्रंट लाइन पे ही मैंने खेला है, मुझे खौफ कभी नहीं है। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे महमूद मौलवी चयो त पार्टी छॾण जो असुलु सबबु इहो आहे त मां न अॻु में कॾहिं फ़ौज ख़िलाफ़ वियो आहियां ऐं न वरी आईंदा कॾहिं वेंदुसि। सियासी जमायतूं तब्दील करे सघजनि थियूं पर असां फ़ौज खे तब्दील नथा करे सघूं। आर्मी, नेवी, एयरफोर्स, इनके अगेंस्ट मैं ज़िंदगी में न गया हूँ न जाऊँगा। देखिए, पॉलिटिकल पार्टीज बदल सकते हैं हम। आज मुल्क में पीटीआई है, कल पीएमएलएन होगा, परसों पीपल्स पार्टी होगी, कभी जमात होगी, मगर फ़ौज को हम कभी नहीं बदल सकते। महमूद मौलवी कराची जे क़ौमी तक NA 245 तां गुज़िरियल अगस्त में थियल नंढी चूंड दौरान कामयाब थियो हो। इहा सीट डॉक्टर आमिर लियाकत जे लाॾाणे सबबु ख़ाली थी हुई। महमूद मौलवी खां पोइ ॾिसिजे त पीटीआई जूं ॿियूं कहिड़ियूं विकेटियूं थियूं किरनि।